अस्सलाम वालेकुम दोस्तों। ससी वीचारी ॾुखनि जी मारियल पहिरें प्यादी पंहिंजे पुनुह जे पुठियां काहींदी पई वञे। हिकु अकेली मुंद, ॿियो पंधु अड़ांगो। पेरनि में जेकॾहिं का जुती पातल हुईसि सा बि फिटी थी करे, छाकाणि त जुती हिनखे पंधु करण में ओखायूं थी पैदा करे। हाणे कंडा पिया चुभनि पेरनि में, पर हिन मुंद जो अज़मत ॾिसो। चए थी, कंडा मूं पेरनि में तोणे लख लॻनि, आङर आऊं थे न मिड़े, छिपूं पेर छिननि, वींदे ॾांहुं पिरियनि जुती जात न पायां। छो त जुती हू चए थी त कंडा मूंखे भली लखे लॻनि ऐं मुंहिंजा पेर बि ज़ख़्मी थी सुॼी पवनि, ईअं सुॼनि जो मुंहिंजूं आङुरियूं आङूठनि सां बि न मिलनि, या जबलनि जूं जेके ॿाहिरि निकितल छिपूं ऐं तेज़ कुंडूं आहिनि उहे मुंहिंजा पेर पिठूं करे छॾीनि। पर पंहिंजे मक़सद ऐं मंज़िल पिरीं जी राह में सभु क़बूल आहे। जिते मुंहिंजे जेके शयूं मुंहिंजे पुनुह जे राह में रुकावट आहिनि उहे मूंखे हर सूरत में फिटियूं करणियूं आहिनि, तंहिं करे जुती बि नथी पायां। साईं लतीफ़ उहो रहबर आहे। मक़सद ऐं मंज़ूर जे हुसूल लाइ हू कंहिं बि औखाई खे दर एतना नथो सम्झे। पोइ उहो मक़सद ऐं जदोजहद ज़िंदगीअ जे कहिड़े शोबे सां बि लाॻापियल हुजे, तॾहिं त हू ससी खे सलाह थो ॾे, ॾुखी ॾुख विसार सेज फिटी कर ससी, पटीअ पेर निहार त आरियाणी उत लही। साईं, ॾिख शादी जी उहा रस्म आहे जंहिंमें शादी खां 3 ॾींहं अॻु घोट ऐं कुंवार खे ॻाढ़ो धाॻो हथनि ऐं पेरनि में ॿधंदा आहिनि, उन्हनि खे छिले में विहारिबो आहे शादी खां अॻु में, जंहिंजो ज़िक्र लतीफ़ साईं जिन हीअं बि कयो आहे त आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं। यानी मक़सद, मंज़िल, ऑब्जेक्ट माण्हुनि लाइ सभु फिटा करियो, अणविर्च थी जदोजहद करियो। ये लतीफ़ जी ॿोली, ये सिंध।